जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त मुङेरनि जी चटनी कीअं ठाहिजे, जेका ॾाढी टेस्टी थींदी आहे। तव्हां हिनखे चहिरे फुल्के सां, पराठे सां, इडली या डोसनि सां खाई सघंदा आहियो। उनखां पहिरियों अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ वणनि था त उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो और सब्सक्राइब कयो और मुंहिंजे नई अचण वारी वीडियोज़ खे ॾिसण लाइ बेल आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो। अचो त शुरू था कयूं पिया। हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं तेल। जीअं तेल गरम थी वेंदो उन में विझंदासीं असां थूम। 20 गड़ियूं खनि मां खयूं आहिनि थूम जूं हिते। इन सां गॾु विझंदासीं अदरक, सावा मिर्च, थोरो सो घुमाईंदासीं हिनखे। सां गॾु विझंदासीं बसर, कुझु सेकंडनि लाइ घुमाईंदासीं। इन खां पोइ हिन में विझंदासीं असां मुङेरा। उन सां गॾोगॾु विझंदासीं नारेल जो चूरो। 1 कप मुङेरनि ते 1/2 कप नारेल जो चूरो पवंदो। इनखे भुञणो आहे। 1 मिंट में ॾिसो हीअं कलर थी वेंदो। इन खां पोइ इनखे गैस बंदि कंदासीं। थधो करे मिक्सी जार में विझंदासीं और इनखे पीसींदासीं असां। इन में पीसण महिल विझंदासीं पाणी। 1/2 गिलास पाणी विझणो आहे। पोइ ज़रूरत पई अगरि चटनी घाटी हूंदी त असां हिन में ॿियो बि पाणी विझंदासीं। इन सां गॾु विझणो आहे लूणु। उनखे पीसे इन जी चटनी ठाहींदासीं। हाणे इनखे असां लॻाईंदासीं तड़को। त तड़को लॻाइण लाइ खणंदासीं वधिड़ी पहिरियों। उन में विझंदासीं तेल। वधिड़ी याने नंढी सी तई जंहिंमें असां तड़को लॻाईंदा आहियूं। जे तेल गरम थी वेंदो त हिन में विझंदासीं और याने राई। सो राई जीअं चटकण चालू थी वई त इन में विझंदासीं असां कड़ी पत्तो। 5-6 पत्ता कड़ी पत्ते जा। उन सां गॾु विझंदासीं असां सावा मिर्च 2 अध करे। गॾोगॾु विझंदासीं सॼा ॻाढ़ा मिर्च। इन सां टेस्ट बि सुठी ईंदी आहे और ॾिसण में बि चटनी ॾाढी सुठी लॻंदी आहे। चङी तरह मिक्स कंदासीं। इहो फटाफट सां विझंदासीं चटनी जे मथां, जेका चटनी मां बाउल में लाहे रखी आहे। ॾिसण में बि सुहिणी आहे और खाइण में बि ॾाढी टेस्टी आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। और मुंहिंजो चैनल अगरि सब्सक्राइब न कयो हुजेव त प्लीज़ सब्सक्राइब कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।